असांजे जीअण ऐं मरण जो इशू आहे। पाणी हूंदो त इंसान हूंदो, पाणी हूंदो त ज़मीन हूंदी, पाणी हूंदो त जानवर हूंदो, पाणी हूंदो त उहा जीवत हूंदी, पाणी हूंदो त असांजी मच्छी हूंदी, पाणी हूंदो त असांजो डंडू ऐं ढोरा हूंदा। जे अगरि इहे सभु कुझु न हूंदा, पाणी न हुजण जे करे जे अगरि इहे सभु कुझु न हूंदा त पोइ दुनिया जो हुजण बि शायदि बेकार ई। इन लिहाज़ सां हीउ इशू तमामु अहम आहे। इन इशू ते असीं जेके हिते आयल असांजा टेक्नोक्रेट आहिनि ऐं जेके इन सॼे मामले मसइले ते डीपली ॻाल्हाइनि, उन मां तव्हां ऐं असांखे सम्झणु खपे ऐं उतां ई रस्ता ठाहिण ऐं जोड़णु खपनि। इतिहाद जी सूरत में GSM माज़ जी हिकिड़ी वाज़े पॉलिसी आहे त उहा हर इतिहाद में हलण जे लाइ तयारु आहे, हर उन इतिहाद में हलण जे लाइ तयारु आहे जिते सिंध जे बका जी ॻाल्हि थिए, सिंध जे हक़ जी ॻाल्हि थिए। ताज़ो ई सुभाणे 7 तारीख़ आहे, 7 अक्टूबर ते असांजी जमायत जे तरफ़ खां ॾहरकी में हिकु तमामु वॾे धरणे जूं तयारियूं लॻी पयूं आहिनि, जंहिंमें सिंध जे हर मकतबे फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ दोस्तनि ताईं, जमायतुनि ताईं उनजी दावत वञी चुकी आहे। ऐं कंहिं दोस्त खे अगरि दावत न बि पहुती आहे त मां हिन फोरम जे ज़रिए उन्हनि समूरनि दोस्तनि ताईं उहा दावत पहुचायां थो। हीउ GSM माज़ जो सिर्फ़ु इशू न आहे, हीउ सिंध में रहंदड़ हर ज़बान जो इशू आहे। तंहिं करे तव्हांखे ऐं असांखे उन हक़ीक़ी मसइले में गॾु बीहणु खपे। ॿी ॻाल्हि इहा त हिकिड़ी शइ वाज़े आहे त पंजाब न सिर्फ़ु पाकिस्तान जे क़याम खां पोइ पर उन खां अॻु में बि 1855 जो मुआहिदो अवां ॾिसो, जेके बि वाटर कमीशनूं ठहियूं आहिनि, अवां 1901 ताईं अचो, तव्हां 40 जी करारदाद खे ॾिसो, तव्हां भुट्टे जे 70 वारे मुआहिदे खे ॾिसो। इन्हनि सभिनी मुआहिदनि ऐं जेके बि कमीशनूं इन जे दौरान जुड़ियूं आहिनि, उहो मां सम्झां थो सभु जो सभु सिंध खे तबाह ऐं लुटण जी हिकिड़ी साज़िश हुई। उन में सिंध जे मुफ़ाद ऐं बका जी का बि ॻाल्हि न हुई। कागज़ी कार्रवाई में फाइलनि जी सूरत में त हा बिल्कुलु उहो सभु कुझु ठीकु हुयो, पर अमली तौरु सिंध जे पाणी ते कब्ज़ो कयो वियो। अमली तौरु उहे जेके 5 दरिया जेके सिंधू जे हवाले हुआ, जिन जो हक़ सिंध ते हुयो, पर अवां ॾिठो त केॾी नाजाइज़ी ऐं ॾाढ जे बुनियादनि ते सिंध जे बग़ैर कंहिं सलाह ऐं मशवरे जे बुनियादनि ते उन्हनि सिंध जे पाणीअ ते कब्ज़ो कयो। हालांकि सिंध हेठां ई ते आहे ऐं पंजाब मथां ई ते आहे, उनजो हक़ सिंधू खे ॾिनो वियो, पर अवां ॾिठो त उन्हनि मुआहिदनि ते पंजाब कंहिं बि सूरत जे लाइ बीहण लाइ तयारु न हुयो। नतीजो छा निकितो त उन्हनि खोड़ सारा अहिड़ा केनाल जोड़े छॾिया जंहिंमें सिंध जी का बि जेको आहे उहा न हुई, हा न हुई। तंहिं करे तव्हां ऐं असां सिंध जे माण्हुनि खे हिन हक़ीक़ी परंदड़ मसइले ते हर फोरम ते पहुची करे हिकिड़ी सगारी ताक़त बणिजी करे उन्हनि ताक़तवर कुवतुनि खे ॿुधाइणु खपंदो त सिंध हिकु प्लेटफॉर्म ते आहे, सिंध हिकु प्लेटफॉर्म ते आहे। सिंध खे इंटरनेशनल लेवल ते बि इहो मैसेज ॾियणु खपे त सिंध पंहिंजी बका जी ख़ातिर, पंहिंजी वादानियत जे ख़ातिर, पंहिंजी पाणीअ जी ख़ातिर, पंहिंजी ॿोलीअ जे ख़ातिर ऐं पंहिंजे वजूद जे ख़ातिर सिंध हिकु प्लेटफॉर्म ते आहे। बग़ैर कंहिं पार्टी ऐं तंज़ीम जे फ़र्क़ जे सिंध हिकु प्लेटफॉर्म ते आहे। मां खोड़ सारा तफ़सील ठाहे हिते खणी आयो हुयसि। मां चाहियुमि पिए त हीअ तफ़सील तारीख़ जे हवाले सां अव्हां जे अॻियां रखां, पर जॾहिं हिते मां हिते खोड़ सारा सितारा ॾिठा आहिनि जिन खां असांखे सिखणु खपे, मां चाहींदुसि त मां उहो टाइम बि इन्हनि सीनियर क़यादत खे ॾियां। असांजे सिखण जो मरहलो आहे ऐं असां हिन कॉन्फ्रेंस मां जेके बि शयूं सिंध जी बहितरी जे लाइ वेंदियूं, GSM माज़ उनजी हिमायत कंदी ऐं GSM माज़ अवां सभिनी दोस्तनि जी नियायती थोराइती आहे। मुंहिंजो पार्टी चेयरमैन हिन कॉन्फ्रेंस में अचे हा, पर असांजी मजबूरी आहे त तमामु वॾो हिकिड़ो धरणे जी तयारियुनि में असांजो पार्टी चेयरमैन ऐं असांजी पूरी क़यादत डिस्ट्रिक्ट घोटकी ऐं सखर डिवीज़न जे तरफ़ लथल आहे। मां पाण उते हुयुसि, राति निकितुसि, सुबुह कराची पहुतुसि, अवां वटि हाज़िर थियुसि। अवां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हाल में मौजूद सभी दोस्तों के रिक्वेस्ट आए तो मोबाइल को बेसिकली साइलेंट के अंदर मेहरबानी और रिक्वेस्ट करो सर इन पानी के हवाले से इन पानी पे फोकस करने लाए असांजे दोस्त जमीयतुल उलमा सिंध जे अगवान हाफिज़ गुलाम मुस्तफ़ा के
त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो वीचार कनि। असां वटि सभिनी दोस्तनि जेके बि अचनि था ॻाल्हाइण वारा उनखे रिक्वेस्ट ई आहे त हितां ई सभु मौज़ दोस्त आहिनि ऐं हिकु लिमिटेड टाइम आहे होटल जो, लिमिटेड टाइम जे अंदरि ॻाल्हि थींदी। महिरबानी, थैंक यू।